प्रिंसिपल साहिबा, आयल मेहमान, उस्ताद साहिबा, पहिरियों शोर बंद कयो, चुप कयो। प्रिंसिपल साहिबा, उस्ताद साहिबा, आयल मेहमान ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो उम्मे अबीर आहे ऐं मां 8वीं क्लास जी शागिर्दियाणी आहियां। अॼु मूंखे जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो आहे उहो आहे एकता जो ॾिहाड़ो। हिन जनम हुन जनम लाइ वचन थी करियां, हिन जनम हुन जनम लाइ वचन थी करियां, मां जिते बि हुजां सिंध तूं जी थियां, जो क़ौम जीआरे सो जीअंदो रहंदो। जनाबी आला, हाणे मां तारीख़ मां पंहिंजूं नज़रूं हटायूं, मुंहिंजूं नज़रूं पाकिस्तान जे सूबे सिंध ते आयूं। जंहिं सिंध जे सिंधू दरिया सिकंदर आज़म जे मालिकनि सिंधू देश खे पार करणु नामुमकिन करार ॾिनो। मूंखे उन दरिया मां वारी ऐं वारी नज़र में मिली जंहिं सिंध ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर जहिड़ा सियासतदान ॾिना। मूंखे उन ई सिंध जी ज़ियाती जल फातिमा फड़ो नज़र आई जिते सिंध वॾनि दिलेरनि ऐं होशियारनि माण्हुनि खे जनमु ॾिनो। मूंखे उन ई शहर मां जान मोहम्मद महल जी लाश मिली जिते सिंध ख़ातिर कराईंदड़ दावेदार ॾिठा। मूंखे उन ई शहर मां मूंखे इंसाफ़ लाइ दर बदर उम्मुल रुबा मिली जिते सिंध होशियार ऐं महिनती ॿारनि खे जनमु ॾिनो। उते मूंखे काफ़ी कल्चर जी सज़ा सरेआम मिली जिते सिंध माण्हुनि जी मोहबत कंदड़ धरती सॾायो। मूंखे उते कारोबारीअ जी रस्म जारी ऐं सारी मिली। हाँ, मूंखे पाकिस्तान क्रिकेट टीम सिंधी रांदीगरनि सां ख़ाली मिली। मां दर ते तड़पंदड़ ॿार ॾिठा, मां गुम थियल ॿारनि जा परेशान वालिदैन ॾिठा। वॾा वॾा चोर जेलनि खां फरार नज़र आया, करप्ट माण्हू सिंध जा हुक्मरान नज़र आया। हाणे मूंखे न रोकियो, हाणे मूंखे न टोकियो, हाणे मूंखे न रोकियो, हाणे मूंखे न टोकियो। मां चवंदसि न अहल असांजो माली आ, गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो, बदज़ोक जे हथ में बाग रहियो, मासूम वणनि जो छा थींदो। कांवनि खे इजाज़त कां जी